मोरो में यूनाइटेड मेमण एजुकेशनल ऐं वेलफेयर सोसाइटी तरफ़ां तालीम जे सुधारे ऐं भलाई बहितरी लाइ मोरो शहर जे यूनाइटेड पब्लिक स्कूल में पहिरियों तालीमी फेस्टिवल मुनक़द कयो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे अयास सोलंकी। मोरो में यूनाइटेड मेमण एजुकेशनल ऐं वेलफेयर सोसाइटी तरफ़ां तइलीम जे भलाई बहितरी लाइ मोरो शहर जे यूनाइटेड पब्लिक स्कूल में पहिरियों तइलीमी फेस्टिवल इवेंट मुनक़द कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि, उस्तादनि ऐं वालिदैन समेत औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन फेस्टिवल में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तकरीरूं करे मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया। इन फेस्टिवल में साइंस समेत मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लॻाया विया ऐं सिंध जे सक़ाफ़त खे उजागर करण लाइ नंढड़े ॿारनि खे घोट कुंवार जीअं सिंगारे टेबलो पेश कयो वियो ऐं किताबी मेलो पिणु लॻायो वियो, जॾहिं त आख़िर में सुठी कारकर्दगी ते ॿारनि में एवॉर्ड पिणु तक़सीम कया विया। फर्स्ट टाइम असांजो एॾो मेगा जेको फेस्टिवल यूनाइटेड पब्लिक स्कूल में रखियो वियो आहे, जंहिंमें तमामु बहितरीनु ॿार एंजॉय करे रहिया आहिनि ऐं असां वटि हर हिकु क्लास में तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ हुते असांजा जेके आहिनि सेटिंग कई वई आहे। किथे असांजो साइंस एग्ज़िबिशन लॻायो वियो आहे त जिते ॿारनि पंहिंजे हथ सां इहे मॉडल्स ठाहिया आहिनि साइंस जे हवाले सां। हीअ असां हिकिड़ो तमामु एंटरटेनमेंट जे हवाले सां प्रोग्राम रखियो आहे, तालीम सां गॾु तरबियत सां गॾु असां ॿारनि जे जेको प्रोग्राम जेको तव्हांखे ॾेखारियो आहे उन में हिकिड़ो काफ़ी सारो मैसेज पास थो थिए त ॿारनि लाइ न सिर्फ़ु तालीम ज़रूरी आहे पर उन सां गॾु इहो कल्चर ॾेखारणु जंहिंमें असां सिंध जी सक़ाफ़त बि ॾेखारी आहे, असां लतीफ़ जी जेका असां सुञाणप बि ॾिनी आहे। घणा माण्हू जेके आहिनि से घणा ॿार असांजा लतीफ़ खां अवेयर न आहिनि, उन जे बारे में असां उनजी पोइट्रीज़ जे बारे में ऐं असांजो जेको लेजेंड आहे अलड़ फ़कीर उन जे बारे में ॿुधायो आहे। तइलीमी मेलो यूनाइटेड वेलफेयर एजुकेशन सोसाइटी तरफ़ां लॻायो वियो आहे, जंहिंमें पूरे शहर जा पेरेंट्स अचे गॾु थिया आहिनि जेके हिन मां बहितर नमूने सां हिन खे इंजॉय करे रहिया। ही स्कूल एक्चुअली चैरिटेबल स्कूल आहे जेको यूनाइटेड मेमण एजुकेशनल वेलफेयर सोसाइटी जे तरफ़ां हले थो पियो। रिक्रिएशनल एक्टिविटी आहे, ॿारनि में हिकिड़ी कॉन्फिडेंस बिल्डिंग जी एक्टिविटी आहे। हीअ एक्टिविटी आहे जंहिंसां ॿार पंहिंजा स्किल्स ॾेखारे सघनि था। तव्हां ॾिठो जिते ॿार प्रेज़ेंटेशन्स करे रहिया हुआ, जिते ॿार मल्टीमीडिया हलाए रहिया हुआ, ॿार पंहिंजे कल्चर खां मुतारिफ़ थी रहिया हुआ। ॿार असां पंहिंजे क्लासिकल विरसे खे विसारे चुका आहियूं। तव्हां ॾिठो त अॼु ॿारनि शाह लतीफ़ खे कीअं पोइट्रेट कयो आहे। टैलेंट ॾेखारियोसीं, ई फंक्शन ॾाढो सुठो आहे, ईअं ई हमेशह थियणु घुरिजनि। असां पंहिंजो टैलेंट ॾेखारियोसीं, ईअं टैलेंट वधंदो आहे ऐं असांजी त हिमत ईंदी आहे असां कंहिं बि वॾी महफ़िल में असां इहा हिमत ॾेखारे सघूं, असांखे इहे करण जी हिमत हुजे, असां कुझु कयूं उते। स्कूल जो माहौल ॾिसी तमामु घणी ख़ुशी पई थिए, ॾाढी एप्रिशिएट पई थी थिए असांखे ऐं असां चाहींदासीं त ॿार वरी बि अचनि हिते सिखनि कुझु ऐं असां बि आया आहियूं, असां घणो कुझु सिखी आहियूं कल्चर जे हिसाब सां, एक्टिविटी जे हिसाब सां या साइंस एक्ज़िबिशन जे हिसाब सां काफ़ी असांखे मालूमात मिली आहे। स्कूल में थियो आहे तमामु जेको आहे बहितर आहे, छाजे करे इन मां असांखे इलाही नॉलेज बि मिले पई। जेके असां विज़िटर अचनि पिया असां क्वेश्चन वग़ैरह बि कनि पिया, असां उनखे आंसर ॾियूं पिया, जेका बि जिथां जेका पॉइंट असांखे नथी अचे उहे असांखे उन में ॿुधाए था वञनि ऐं आई थिंक इट इज़ द बेस्ट डे ऑफ माई लाइफ। ऐं जॾहिं असां प्रोजेक्ट ठाहियो आहे त उहा डे एंड नाइट अकर्स एंड वाई द वेरिएशन ऑफ सीज़न्स अकर्स। असांखे मौक़ो मिलियो आहे जेको पंहिंजो आर्ट आहे, जेको असां पंहिंजी स्टडीज़ कयूं था उहो असांखे शो करण जो असांखे मौक़ो मिलियो आहे। हर स्टूडेंट खे मौक़ो मिलियो आहे त उहो पंहिंजो आर्ट ऐं जेको टैलेंट आहे उहो पंहिंजो ज़ाहिर करे सघनि। हीअं असां हाइड्रो प्लांट जेको ठाहियो आहे, असां माना पाणी ज़रिए कीअं इलेक्ट्रिसिटी जनरेट करे सघूं था। स्टॉल लॻाया विया आहिनि जंहिंमें असांजी कल्चर ऐं खोड़ सारा फन स्टॉल, फूड स्टॉल, हॉरर रूम, प्रेज़ेंटेशन, क्विज़ कॉम्पिटिशन जेके तइलीम सां गॾु गॾु तमामु सख़्तु ज़रूरत आहिनि। असीं यूनाइटेड पब्लिक स्कूल म्यूनिसिपल कमेटी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हिकिड़ो गैर रवाजी ज़बरदस्त प्रोग्राम मैनेज कयो आहे। असांखे हिते मज़ो अचे पियो, मां हिते आयो आहियां ॿारनि खे मज़ो कराइण लाइ, खिलाइण लाइ, तफ़रीह लाइ। त इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा प्रोग्राम सिंध लेवल ते कराया वञनि त जीअं शागिर्दनि में उत्साह पैदा थिए ऐं उहे तइलीम सां गॾोगॾु अहिड़ियूं एक्टिविटीज़ जेके आहिनि जिन में साइंस मुतलिक़ शयूं हुजनि या ॿिया जेके मॉडल लॻाया विया आहिनि उन्हनि मां ॿार काफ़ी सारी नॉलेज हासिल करे के आला मुक़ाम ते पहुची पंहिंजे शहर मोरो जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन जुमन सोलंकी ऐं गुलाम दस्तगीर सां गॾु मुरई अयास सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।